घणो वक्त नाहे गुज़रियो जो कराची में कत्ल व गारतगिरी जूं ख़बरूं मामूल हुयूं ऐं पोइ 22 अगस्त जी चिड़ ॾियारींदड़ तक़रीर वारो ॾींहुं आयो, जंहिंखां पोइ हिकदम कराची जी हवाउनि पंहिंजा रुख मटाया ऐं ख़बरुनि जा मुंह बि मुड़िया। पोइ कराची में हथियारनि जा वॾा ज़ख़ीरा मिलण जूं ख़बरूं अचण शुरू थियूं। गुज़रियल ॾींहुं बि कराची में अहिड़ी हिक ख़बर आई त कराची जे नाज़िमाबाद 3 नंबर वारे इलाइक़े में रेंजर्स कार्रवाई कंदे वॾे अंग में हथियार हथ करे वरिता आहिनि। मीडियाई ख़बरनि में ॼाणायल तफ़सीलनि मूजिबि हथ आयल हथियारनि में 7 आवान बम, 3026 SMG ऐं 1075 222 जूं गोलियूं हथीकियूं कयूं वयूं। रेंजर्स तर्जुमान मूजिबि हथियार ऐं ॿियो मवाद MQM लंडन जे कारकुननि लिकायो हो। हथियारनि जी खेप पकड़ण वारे इन सिलसिले में हेल ताईं कराचीअ जी तारीख़ में सभ खां वॾो हथियारनि जो ज़ख़ीरो गुज़िरियल साल अक्टूबर जे पहिरें हफ़्ते दौरान कराचीअ जे अज़ीज़ाबाद वारे इलाइक़े मां MQM जे मर्कज़ 90 वेझो हिक घर मां हथु कयो वियो हो। सिंध पुलिस जी अहिड़ी कामयाब कार्रवाई खां पोइ न रुगो वज़ीर आज़म, वॾे वज़ीर ऐं DG रेंजर्स अहिड़नि ख़दशनि जो इज़हार कयो हो त हथियारनि जो अंगु ॾिसी लॻे थो त कराचीअ अंदरि रियासत सां का वॾी वॾांदरी वेड़ जी रिथी वई हुई। मिलियल हथियारनि बाबति सिंध पुलिस इख़्तियारनि जा इहे बयान बि रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि त हथु कयल हथियारनि में नेटो जा ठपा लॻल हथियार पिणु हथु आया आहिनि ऐं हथियारनि जो ज़ख़ीरो ॾिसी लॻे थो त इहे हथियार रियासत सां गोरीला वेड़ लाइ गॾु कया विया हुआ। अहिड़ा ख़दशा बि साम्हूं आया हुआ त हीउ रुगो हिकु चौकी मां हथु आयल हथियार आहिनि, पर गोरीला वेड़ जे ख़्वाहिशमंदनि जूं अहिड़ियूं अञा त केतिरियूं ई चौकियूं थी सघनि थियूं। अॻिते हली इन केस जे जाच ऑफिसर अदालत में पुलिस पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण जो एतराफ़ कंदे अणपूरियुनि शाहिदियुनि जी बुनियाद ते केस दफ़्तर करण जी रिपोर्ट पेश कई। केॾी न हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त कराचीअ में हथियारनि जा ज़ख़ीरा हथु अचण वारो अज़ीज़ाबाद खां शुरू थियल इहो सिलसिलो ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे ऐं वक़फ़े सां न्यूज़ चैनलनि ते नवां ज़ख़ीरा हथु करण जूं ब्रेकिंग न्यूज़ अख़बारनि में शह सुर्ख़ियूं शाया थींदियूं रहनि थियूं। पर हेल ताईं अहिड़नि हथियारनि जा ज़ख़ीरा गॾु करणु ऐं कराचीअ में गोरीला वेड़ जी मनसूबाबंदी करणु, शहर जे अमुन अमान खे तबाह करणु, कराचीअ जे रस्तनि ते रत जूं नदियूं वहाइण जी रिथाबंदी कंदे कंहिंजे बि हथ खे हथकड़ी न लॻी सघी आहे। थियण त ईअं घुरिबो हो त नेटो जा ठपा लॻल हथियार हथु अचण खां पोइ नेटो कंटेनरनि जे गुम थियण वारे मामले जी बि जाच करे इहो मालूम कयो वञे हा त नेटो जा केतिराई हथियार गुम थिया हुआ ऐं उहे किथे किथे गॾु कया विया। उन्हीअ जे पोयां उन वक़्त जे वज़ीरनि, मुशीरनि समेत रियासती मशीनरीअ जे लाॻापियल अहम उहिदनि ते वेठल समूरनि माण्हुनि खे जाच में शामिल करे क़ौमी सलामती खे यकीनी बणायो वञे हा। पर पुलिस समेत लाॻापियल इदारा हथियार त हथु करण में अॻु खां अॻु भरा आहिनि, पर इन्हनि हथियारनि पोयां के बि हथु ॻोल्हे सघण खां लाचार आहिनि। मुल्क जो हिकु हिकु माण्हू इहो पुछणु घुरे थो त छा रियासत इहा ॼाण नथी रखे त कराचीअ जो शहर मुल्क जी मुआशी शेरग जी हैसियत रखे थो ऐं सालनि ताईं इन शहर में रत जी होली खेॾी वेंदी रही आहे। तोड़े जो कराचीअ में ऑपरेशन खां पोइ कंहिं हद ताईं अमुन अमान क़ाइमु थी वियो आहे, पर इहे हथियार इशारो करे रहिया हुआ त कंहिं बि वक़्तु कराचीअ अंदरि रत जा दरिया वही सघणु इम्कान खां ॿाहिरि न आहे। पर हेल ताईं जेको कुझु ॾिसिजी रहियो आहे उन मां साफ़ वाज़े आहे त काल्ह जॾहिं नेटो जा कंटेनर गुम थिया हुआ तॾहिं जेकी बाख़्तियार हुआ से अॼु पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणी या वरी पाक सरज़मीन जी लांड्रीअ मां धोपिजी पाक ऐं साफ़ थी चुका आहिनि। असां अॻु बि चवंदा रहिया आहियूं ऐं हाणे बि वरजाइण घुरूं था त कराची में मुस्तक़िल अमुन अमान तॾहिं ई क़ाइमु थी सघे थो जॾहिं रियासत कराचीअ जे मसइले खे संजीदगीअ सां हल करण लाइ तयारु थींदी।